कंबर शदादकोट ज़िले पुलिस इंतज़ामिया तरफ़ां 21 रमज़ानुल मुबारक हज़रत अली अलैहिस्सलाम जे शहादत वारे ॾींहं जे हवाले सां कॉन्टेंजेंसी प्लान जोड़ियो वियो आहे। पुलिस पधिराई मूजिब ज़िले में 14 मजलिसूं बर्पा कयूं वेंदियूं, जिन मां 3 इंतहाई हसास, 5 हसास, 19 मातमी जुलूस कढिया वेंदा, जिन मां 3 हसास ऐं 5 इंतहाई हसास करार ॾिना विया आहिनि। जॾहिं त सिक्योरिटी जे हवाले सां 1029 पुलिस ऑफिसर ऐं अहलकार मुक़ररु कया विया आहिनि, जॾहिं त रेंजर्स अहलकार बि पंहिंजा फ़र्ज़ अदा कंदा। हसास हंधनि, इमाम बारगाहनि ऐं मातमी जुलूसनि जे गुज़र वारनि रस्तनि ते CCTV कैमराऊं नस्ब कयूं वेंदियूं। सिविल ड्रेस में मलफूज़ अहलकारनि समेत लेडी पुलिस अहलकारनि खे बि मजलिसनि ऐं जुलूसनि जी सिक्योरिटी लाइ मुक़ररु कयो वियो आहे। कंबर ज़िले जे बलूचिस्तान सां लॻंदड़ सरहदी दंग रबी पुल वारे इलाइक़े में 12 नयूं पुलिस पिकट्स क़ाइमु करे इलाइक़े खे सील करे हर ईंदड़ वींदड़ गाॾियुनि ऐं माण्हुनि जी तलाशी वरिती वेंदी। अहिड़ी तरह कंहिं अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ SSP ऑफिस में कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।